मूंखे मोटरसाइकिल भी खसी आहे ठहे भी उहो नथो जेको आहे मूंखे घर में अचण भी उहो नथो ॾे जेको आहे बाबा जे ज़ोर ते त मां सां बाबा गॾु आहे ऐं हे धिकनि थाॿनि में हुजे हिन वक़्तु ई मां पंहिंजे हिकिड़े मामे वटां धिका थाॿा खाई आयो आहियां ॿिए मामे वटि मां धिका थाॿा खावां थो वेठो उतां निकितो आहियां मां राति मुंहिंजो मुतालबो इहो आहे त मूंखे पंहिंजे घर में बि रहणु ॾे ऐं मूंखे पंहिंजी मोटरसाइकिल बि ॾे असांजे घर जो ख़र्चु ॾे न असांखे ज़मीन न ॾे भली ॼां पर मूंखे घर जो ख़र्चु त ॾे त मां घर त हलायां पंहिंजो मां मासूम त मां पालियां केतिरो टाइम मां ईअं कयां मुंहिंजे पीउ खे काई शइ न हुजे मां हुन घुरां बि कुझु न मुंहिंजो नालो इरफान जूणे मदेजीअ जो आहियां राइश मुंहिंजी जेका ग़रीबाबाद मोहल्ले में आहे मूंसां मसइलो इहो आहे कुझु टाइम अॻु में मुंहिंजे भाउ जेका मूंखां मोटरसाइकिल खसी हुई उन खां पोइ जेका मां थाणे ते NC कटाइण वियुसि थाणे ते NC कटाइण खां पोइ जेको आहे सो फ़ैसिलो थियो असांजो ॻाल्हियूं ॿोहाड़ियूं थियूं भोतार नजफ़ ख़ान वटि भोतार नजफ़ ख़ान बि फ़ैसिलो कयो उन ते सभु आमादा थिया उन खां पोइ जेका मुंहिंजो पीउ मुंहिंजो भाउ वरी साॻियो फिरियान मोटरसाइकिल जी हा कई हुयऊं ख़मीसो ख़ान बिरोई हुयो उनखे ॼणी कई हूंदो बाबा असां तोखे मोटरसाइकिल ॾींदासीं हाणे न उहा मूंखे मोटरसाइकिल था ॾियनि न मूंखे पंहिंजे घर में अचणु था ॾियनि मुंहिंजो भाउ जेको मूंसां विढ़ण लाइ तयारु आहे चए थो त मूंखे जिते मिलंदो मां हुन सां विढ़ंदुसि घर में बि अचणु न असां भाइर आहियूं ॿ भाइर आहियूं ठीकु आहे आमिर नालो आहे हुनजो उहो सिर्फ़ु बसि बाबा जे ज़ोर ते मूंखे न गाॾी थो ॾे हथियार रखी वेठो आहे चए थो मूंखे बाबे झलियो आहे त तूं घर में न अच हाणे मुंहिंजा नंढड़ा मासूम बचड़ा आहिनि मां केॾी महिल कंहिंजे दर ते आहियां कहिड़े मामे दर ते आहियां केॾी महिल कहिड़े मामे दर ते आहियां परावनि दरनि ते त मां रहणु ठीको न कयो केॾी महिल केरु कीअं थो ॻाल्हाए केॾी महिल केरु कीअं थो ॻाल्हाए अलाए केतिरे टाइम खां वठी मां दरबदर आहियां इहो ई मां चवांसि त बाबा मूंखे पंहिंजे घर में बि अचणु ॾे जेको मूंखे आहे तूं 400-500 जे रेट तोखे ज़मीन आहे असांजे खाइण पीअण लाइ बि कुझु ॾे तक़रीबन 15-20 साल थी विया आहिनि त असांखे न ॾे थो न वठे थो 400 जे रेट ज़मीन जो मालिक आहे ऐं मास्तर आहे शादीअ मथां शादी अथसि त बाबा जेको आहे त मां हिननि खे न ॾींदुमि हे पाण कमाइनि पाण खाइनि असांजो सॼो ख़ानदान असां ज़मींदार माण्हू आहियूं ठीकु आहे सॼो असांखे पंहिंजी केटी आहे उनजे हूंदे बि असांखे हिकु अॻियां जेको आहे मूंखे हथु टंगण ते मजबूर कयो अथई मूंखे ग़लति कमनि करण ते मजबूर थो करे नाफ़रमान मूंखे थो करे पर मां नथो चाहियां त मां को नाफ़रमानी कयां पीउ जे साम्हूं थियां बाक़ी भाउ आहे भाउ जो अलाए हिकिड़ो मुंहिंजो हिसाबु किताबु आहे मां मेड़ी मिंथा करे वियो हुउमि पंहिंजे पीउ ॾे कई बि ग़लतियूं थियल आहिनि न आहिनि थियल मां मेड़ी मिंथा करे पोइ भाउ मुंहिंजे मथां हथियार खयों मूं वटि सबूत पिया आहिनि प्रूफ आहिनि त बाबा जेको आहे सो उन मुंहिंजे मथां हथियार खयों आहे छो खयों अथई ॾोह हुजे अगरि मां काई बि शइ ग़लती सलती कयूं आहिनि पीउ आहे मूंसां पीउ निबिरे मुंहिंजो भाउ मां भाउ जो कहिड़ो मां ॾोह कयो आहे वजह इहा आहे मां चयोमांसि मूंखे शादी कराए मां शादी कई मां पंहिंजी मर्ज़ीअ सां मूंखे न कराई मां जेको आहे मां कोर्ट मैरिज कई उन ते मूंसां कावड़ियल हो उन खां पोइ जेको आहे मां हुनखे परचायुमि अचे परचाइण जे बावजूदि मुंहिंजी हिकिड़ी शादी थियल आहे ॿार 4 नियाणियूं आहिनि मूंखे जी असां कराची में 15 साल मां हुते गुज़ारे आयो आहियां वरी 4 साल ॿीहर हिते अची रहियुमि अचे वरी उन खां पोइ वरी जेको आहे असांजी मुमार थी पई पीउ पुटनि जी ॾेती लेती बाबा असांखे ॾे असां कंहिंखां वठूं कंहिंखां वठंदासीं केरु ॾींदो असांखे न तव्हां कमायो अञा जेको आहे मां शादियूं कंदुसि जेको आहे सो 2 शादियूं कयूं 3 शादियूं कयूं अथई असां मुंहिंजे पीउ जेको आहे सो 3 शादियूं कयूं आहिनि उन्हनि खे ॾे थो असांजे घर खे ॾे नथो बाबा तव्हां पाण कमायो तव्हां पाण खाओ तव्हां जवान आहियो मां कमाए मां जेको आहे सो मां तंग थी वियो आहियां जेको आहे सो बेज़ार थी वियो आहियां मुंहिंजी फैमिली असां हलाए सघूं था पर जेका असांजे ॾाॾे जी मिल्कियत आहे असांजे पीउ जी पाण बि असांजे पीउ बि न ठाही आहे असांजे ॾाॾे जी मिल्कियत आहे असांखे त हुन में कुझु मिलणु खपे न 400 जी रेब ज़मीन आहे उनजे जीअर नथी मिली सघे पर ॾाॾे जी मिल्कियत त मिली सघे थो न जॾहिं ॿिनि घरनि खे हलाए थो त टे घर कहिड़ो ॾोह कयो आहे हक़ त टिनी जो आहे न टिनी खे ॾेई सघे थो न या जेको आहे हिकिड़ा जेको पाण महिनत कंदा आहिनि ॿिनि जंहिंसां गॾु रहे थो त उन्हनि खे जेको आहे सो खाराए पीआरे ऐं असां वटि हुननि जेका माना घर में रहंदा केॾी महिल मामे जे घर केॾी महिल मावट जे घर हे कपिड़ा आहिनि मूंखे पंहिंजे मावट वठी ॾिना आहिनि ईद जे ॾींहुं हालांकि 400 जी रेब ज़मीन बि आहे हे कपिड़ा मूंखे पंहिंजे मावट वठी ॾिना आहिनि जुती मूंखे पंहिंजे मामे वठी ॾिनी आहे वञूं त असां काॾे वञूं मां ॿारनि बच्चनि खे काॾे दरपदर कयां मां हे मुंहिंजा नंढड़ा मासूम आहिनि हिन वक़्तु ख़बर न आहे त आहिनि किथे राति मां निकितो आहियां हितां जेको आहे कावड़ जी त मुंहिंजा मूंखे त ख़बर बि कोन्हे त मुंहिंजा मासूम मुंहिंजा कीअं थिया हूंदा छा थियो हूंदो मास्तर जा ॻाल्हि अथसि जूणे जो नौंदरे में रहंदो आहे हिते ईंदो आहे कॾहिं कॾहिं इहो न मूंखे नथो अचणु ॾे मुंहिंजो भाउ आहे हुनखे जेको आहे चयो अथई पिस्टल अथई अचे घर में त हिनखे हणेसि गोलियूं जी हा
असांजे घर जो ख़र्चु ॾे न, असांखे ज़मीन न ॾे भली ॼां, पर मूंखे घर जो ख़र्चु त ॾे त मां घर त हलायां, पंहिंजो मां मासूम त मां पालियां। केतिरो टाइम मां ईअं कयां, मुंहिंजे पीउ खे काई शइ न हुजे, मां हुन घुरां बि कुझु न। बि मां कमाईंदो आहियां जेको आहे कुझु मूंखे मामा ॾींदा आहिनि, कुझु मां पाण कमायो जेको आहे, पर हाणे रोज़ु ॾींहुं कमाइण में कुझु खाइण हुन में कोन थो कुझु बि थिए। किरावनि जे घरनि में जो रहां त मां काॾो एतिरो मां किरावा भरियां या जेको आहे मां घर हलायां पंहिंजी कमाईअ मां। हर फुट जेको आहे असांखे ज़मीन इहो जॻह बि 5000 फुट जी आहे, चए थो उन में बि अचणु न ॾियां। 5000 फुट में मुंहिंजी भेनरियूं आहिनि, मां ऐं मुंहिंजो भाउ आहे, त उन मां जेको हिसे सां अचे मां थो चवां मूंखे उहे ॾियो, तव्हां मूंखे भली पाण सां गॾु न कयो, पर मूंखे अलॻि सां मूंखे प्लाट ॾियो त मां हुन प्लाट में वेही मां पंहिंजी जॻह ठारायां, पंहिंजे बचनि सां गॾु मां ख़ुशि गुज़ारियां।